होशरबा महंगाई के बायस शहदादकोट के शहरी भी परेशान और बेहाल। महंगाई ने शहरियों का जीना अजीरन कर दिया। महांगाई तो उरूज ते आहे, जंहिंजी का इंतिहा ई न आहे। हर शइ महांगी आहे। मज़ूर जो या पंहिंजो सैलरी पर्सन जो हिते जीअण सफ़ा जंजाल थी वियो आहे। गॾा गाॾे वारा थिया, रेड़ियुनि वारा थिया, या आम मज़ूर आहिनि, या मोटरसाइकिल मैकेनिक आहिनि, या दर्ज़ी हज़रात आहिनि, सभु परेशान आहिनि ॾाढो। हिकु त बिजली जा यूनिट महांगा, गैस महांगो थी वियो आहे, उन जे बावजूदि राशन ॿीणो टीणो महांगो थी वियो आहे। ॾाढी महांगाई आहे, माण्हू ॾाढो परेशान लॻा पिया आहिनि। ॿियो त डीज़ल महांगो, पेट्रोल महांगो, चिंची वारनि जा किराया मथे थी विया आहिनि, उन्हनि खे पेट्रोल महांगो थो मिले। हर हिकु इंसानु ॾाढो लाचार थी वियो आहे हिन हुकूमत में। हिन हुकूमत वारनि ॾाढो तंग कयो आहे आवाम खे। रुगो पंहिंजे मसइलनि में ई लॻा पिया आहिनि, आवाम खे कंहिं बि शइ जो रिलीफ न ॾेई सघिया आहिनि। महांगाई सफ़ा मारे छॾियो आहे। पहिरीं ॻाल्हि त माण्हू जेके बि आहिनि त अटो महांगो थी वियो, भाॼी महांगी थी वई, मुर्गी महांगी थी वई। ग़रीब माण्हू जेको बि आहे दाल ते बि खाई पी पेट नथो पाले सघे। अधु माण्हू राति जो ईमानदारी माण्हू खाइनि था, अधु माण्हू बुख ते सुम्ही था पवनि पिया। चांवर जेके हूंदा हुआ 80-90 रुपए किलो हूंदो आहे, 200 रुपया किलो थी वियो आहे, 190 रुपया। जे 2 किलो माण्हू चांवर वठे थो पियो, उन में गिह घणो जो थो विझे पियो। हिसाब कर 500-700 रुपए जा रुगो राति जो भत माण्हुनि जो थिए थो, जंहिंजा 5-8 भाती आहिनि नंढा वॾा, उहे काॾो पेट पालनि। जेको माण्हू वञे थो मज़दूरी ते त 600 रुपया दिहाड़ी जे 5-3 ॼणा कमु नथो लॻेसि, उन माण्हू जो हाल छा हूंदो, या ॿियनि जो छा हाल हूंदो। जेकी इहा महांगाई लॻी पई आहे, पर शहदादकोट में न पूरी सिंध में महांगाई लॻी पई आहे। जिते किथे ॾिसो जेके मज़दूर माण्हू वीचारा त उहे छा कंदा हूंदा, जेके 500 रुपया कमाइण वारा आहिनि, या 600 रुपया या 700 रुपया घर हलाइनि, या जेको आहे पंहिंजा ॿार पढ़ाइनि, या ॿारनि खे तालीम ॾियनि। ॾिसो था त 2500, 1000 रुपयो, 2000 रुपया फीस लॻी पई आहे। 500 रुपया वारो फीस ॾिए या पंहिंजो घर हलाए। अटो ॾिसो किथे पहुतल आहे, मतिलबु चांवर ॾिसो किथे पहुतल आहे, पेट्रोल ॾिसो मतिलबु किथे पहुतल आहे। जेके मज़दूर तबिके वारा माण्हू मतिलबु सख़्तु जेको आहे परेशानी न जेको आहे। घणा ई माण्हू जेको आहे ज़हनी मरीज़ था थी वञनि। काफ़ी माण्हू ईअं ई पंहिंजो जेको आहे ख़ुदकशियूं करनि था वञनि। महंगाई के हवाले से शहरियों का वश न्यूज़ से बात करते हुए मजीद कहना था कि महंगाई ने एक तो कमर तोड़कर रख दिया है और मौजूदा हुक्मरानों की गलत पॉलिसियों की बाइस एक आम शहरी या तो भूखा सो जाता है या फिर चंद निवालों पर गुजारा करने पर मजबूर है। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी, शहदादकोट।